14 अगस्त पाकिस्तान जी तारीख़ जो उहो यादगार ॾींहुं आहे जॾहिं बरे सगीर जे मुस्लमाननि पंहिंजे अज़ीम अॻवान क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना जी क़यादत में हिकु आज़ाद वतन हासिल कयो। पाकिस्तान जो क़याम कंहिं इत्तफ़ाक़ी वाक़िए जो नतीजो न हो, पर उन जे पुठियां सालनि जी सियासी जदोजहद, क़ुर्बानियुनि ऐं आइनी मुतालबनि जी हिकु डिघी तारीख़ मौजूदु आहे। उन्हनि आइनी मुतालबनि मां 14 पॉइंट्स ऑफ जिन्ना यानी क़ाइद आज़म जा 14 नुक़्ता सभ खां अहम हैसियत रखनि था, जिन पाकिस्तान जे क़याम लाइ फ़िक्री ऐं सियासी बुनियाद फ़राहम कयो। 1928 में हिंदुस्तान जे आइनी मुस्तक़बिल बाबति सिफ़ारिशूं तयारु करण लाइ पंडित मोतीलाल नेहरू जी सरबराही में हिकु कमेटी क़ाइमु कई वई। हिन कमेटी जेका रिपोर्ट तयारु कई सा नेहरू रिपोर्ट जे नाले सां मशहूरु थी। इन रिपोर्ट में मुस्लमाननि जे केतिरनि ई बुनियादी मुतालबनि खे नज़रअंदाज कयो वियो, जिन में अलॻि चूंडूं, मुनासिब नुमाइंदगी ऐं सूबाई हक़ शामिल हुआ। मुस्लमाननि महसूस कयो त संदनि सियासी, मज़हबी ऐं सक़ाफ़ती सुञाणप खे मुनासिब तहफ़ुज़ न पियो मिले। अहिड़ी सूरत में क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना 1929 में मुस्लमाननि जे हक़नि जे तहफ़ुज़ लाइ पंहिंजा तारीख़ी 14 नुक़्ता पेश कया, जेके अॻिते हली ऑल इंडिया मुस्लिम लीग जे बुनियादी मुतालबनि जो हिसो बणिया ऐं पाकिस्तान जी तहरीक खे मज़बूत रुख़ ॾिनो। क़ाइद आज़म जा 14 नुक़्ता हीअ हुआ: मुस्तक़बिल जो आइन वफ़ाक़ी हुजे ऐं बाक़ी इख़्तियार सूबनि वटि हुजनि। सभिनी सूबनि खे मुकमल ऐं हिकु जहिड़ी ख़ुदि मुख़्तियारी ॾिनी वञे। कानून साज़ इदारनि में सभिनी क़ौमनि ऐं अक़लियतुनि खे मुनसिफ़ाणी नुमाइंदगी हासिल हुजे। मरकज़ी कानून साज़ इदारे में मुस्लमाननि जी नुमाइंदगी 1/3 हिसे खां घटि न हुजे। मुस्लमाननि लाइ अलॻि चूंडुनि जो निज़ाम बरक़रार रखियो वञे। इलाक़ाई हदबंदियुनि में अहिड़ी तब्दीली न कई वञे जंहिंसां मुस्लमाननि जी अक्सरियत मुतासिर थिए। हर शहरी खे पंहिंजे मज़हब ते अमल करणु, इबादत, तालीम ऐं तबलीग़ जी मुकमल आज़ादी हुजे। कंहिं मज़हबी बिरादरी जे मफ़ादनि ख़िलाफ़ कानून उन जी वॾी अक्सरियत जी रज़ामंदी खां सवाइ मंज़ूर न कयो वञे। सिंध खे बम्बई प्रेसिडेंसी खां अलॻि सूबो बणायो वञे। सरहद ऐं बलोचिस्तान में ॿियनि सूबनि वांगुरु आइनी सुधारा आंदा वञनि। मुस्लमाननि खे सरकारी ऐं मक़ामी इदारनि में मुनासिब हिसो ॾिनो वञे। मुस्लमाननि जी सक़ाफ़त, ॿोली, तालीम, मज़हब ऐं ख़ैराती इदारनि खे आइनी तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। मरकज़ी ऐं सूबाई काबीना में मुस्लमाननि खे घटि में घटि 1/3 हिसे जी नुमाइंदगी ॾिनी वञे। सूबनि जी रज़ामंदी खां सवाइ आइन में अहिड़ी तरमीम न कई वञे जेका संदनि हक़नि खे मुतासिर करे। क़ाइद आज़म जा 14 नुक़्ता मुस्लमाननि जे सियासी हक़नि जो वाज़िह मंशूर हुआ। उन्हनि नुक़्तनि दुनिया आॾो इहो साबित कयो त बरे सगीर जा मुस्लमान पंहिंजी सुञाणप, मज़हब, सक़ाफ़त ऐं सियासी हक़नि जे तहफ़ुज़ लाइ आइनी ज़मानतूं चाहिनि था। जॾहिं इन्हनि जाइज़ मुतालबनि खे मुसलसल नज़रअंदाज़ कयो वियो त मुस्लमाननि में हिकु अलॻि वतन जी ज़रूरत जो अहसासु वधीक मज़बूत थियो, जेको आख़िरकार 14 अगस्त 1947 ते पाकिस्तान जी क़याम जी सूरत में पूरो थियो।